अस्सलाम वालेकुम अब्बा, कहिड़ा हालनि? ख़ुशि आहियो नी? सफ़ा ईअं टेटो लॻा पिया हो नी। जॾहिं खां मां इहे स्कॉलरशिपनि जूं वीडियो थी ठाहियां पई त जेको ॾिसजे मासीअ सां इंटर पास कई आहे ऐं असांखे का स्कॉलरशिप ॿुधाए। मां चयो हाणे अब्बा स्कॉलरशिपां जेके मूंखे ख़बर हुयूं उहे से हिन काथूं, हिकिड़ियूं हिन PhD जूं त हिकिड़ियूं हिन मास्टर जूं। मां चयो हाणे इहे अंडर ग्रेजुएट अलाए छा, मूंखे त नालो बि नथो अचे पियो, त मां चयो इन जूं त अचनि ई नथियूं पियूं। पोइ हिकिड़ी वरी हाणे आई आहे स्टिपेंडियम ऐं हंगेरियम अलाए छा नालो बि नथो अचे मूंखे त अचे, इहा स्कॉलरशिप आई आहे अब्बा। इहा हिकिड़ो हंगरी मुल्क आहे, मतिलबु हंगरी बुख सम्झो अब्बा। इहो हंगरी हिकिड़ो मुल्क आहे, उतां जे लाइ आई आहे। पोइ इन में जेको आहे सो हुकूमत असांजी पाकिस्तान जी बि जेको आहे सो इन में उहो कयो आहे, HEC जेका अथव इहा, इन सां जेके बि माना इन में बि अप्लाई कंदव ऐं हंगरी जी हुनजी वेबसाइट ते बि जेका ॾींदीसांव, मथां हिन में लिंक में बि ॾींदीसांव। ऐं जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते था ॾिसो त पोइ वरी हुन में ॾींदीसांव, डिस्क्रिप्शन में ॾींदीसांव, ऐं इंस्टाग्राम ते बि डिस्क्रिप्शन में ऐं हिन में ॾींदीसांव लिंक विंक जेका बि आहे हुन में ॾिसजांव। त इन जी जेका रिक्वायरमेंट था चवनि पिया, जेका माना इन में उहा जेका तव्हांखे माना ज़रूरी आहे उहा इहो आहे त तव्हांजो जेको आहे सो पाकिस्तानी सिटीज़न हुजो। बसि पाकिस्तानी हूंदव त ज़ाहिर ॻाल्हि आहे स्कॉलरशिप पाकिस्तान जी वठंदव नी। उन खां अलावा जेको आहे सो तव्हां जेकॾहिं अंडर ग्रेजुएट माना इंटर खां पोइ था कयो त तव्हांजी उमिरि 18 सालनि खां वठी 22 साल ताईं हुजे अब्बा। ऐं जे मास्टर जे लाइ था कयो त पोइ 35 सालनि खां मथे न हुजे, माना अंडर 35 जे हुजे। उन खां अलावा जेकॾहिं अब्बा PhD जे लाइ था कयो त वधि में वधि तव्हांजी उमिरि 40 साल हुजे। उन खां अलावा जेको आहे सो तव्हांजी जेकॾहिं बैचलर जे लाइ अप्लाई था कयो त पोइ तव्हांजी इंटर थियल हुजे, 12वीं जमात तव्हांजी पास हुजे। ऐं जेकॾहिं तव्हां बैचलर उन जे लाइ मास्टर जे लाइ था कयो पिया त तव्हांजी जेको आहे सो 16 सालनि जी माना तालीम मुकमल हुजे, माना ईअं सम्झो त बैचलर मुकमल हुजे। उन खां पोइ जेको आहे सो अब्बा हंगरी जो जेको पोर्टल मथे ॾियांव थी, इहो जेको लिंक बि ॾियांव थी पई ऐं डिस्क्रिप्शन में बि ॾियांव थी लिंक, त उन जो जेको आहे सो इन में अप्लाई कयो। ऐं को बि कालम जेको आहे सो HEC जो हुजे, खणी हंगरी वारी वेबसाइट जो हुजे, को बि कालम ख़ाली न छॾिजांव अब्बा, माना को बि खानो ख़ाली न छॾिजांव, कुझु न कुझु उते भरिजांव। उन खां अलावा तव्हांखे अबे खे चवां त जेकी तव्हांजी डिग्री थियल आहे, जेका माना मिसाल तव्हांजी इंटर थियल आहे, मास्टर थियल आहे या खणी बैचलर थियल आहे, त उहा जंहिं इदारे में थियल हुजे उहो जेको आहे सो तव्हांजो पाकिस्तान में जीअं थींदो न भाउ डॉक्टरनि जी थींदी आहे हिकिड़ी HEC थी वई, जे PEC थी वई इंजीनियरिंग वारनि जे लाइ, त उन में माना एक्रीडेटेड हुजे। अहिड़ी का यूनिवर्सिटी न हुजे जंहिंजो माना को नालो निशानी न हुजे अब्बा, पोइ त उहा इस डिग्री के कम जी बि न आहे नी। उन खां अलावा हिन स्कॉलरशिप में तव्हांजी IELTS या TOEFL जेका आहे सा उहा थियल हुजे, इन जो स्कोर तव्हांखे ज़रूरी आहे हिन में ॾियणु। उन खां अलावा अब्बा तव्हांजो जेको मेडिकल सर्टिफिकेट आहे उहो बि हुजे। मेडिकल सर्टिफिकेट जेको आहे सो उहो तव्हांजो 2 महीननि माना जे विच में हुजे। जीअं मिसाल आख़िरी तारीख़ जेका आहे सा उहा 15 नवंबर 2019 खां अॻु में न थियल हुजे, इन खां पोइ थियल हुजे त माना इहो कम जो आहे। ऐं इहो बि मां ॿुधाईंदी हलां त इन जेका स्कॉलरशिप जी आहे इहा तारीख़ आहे, लास्ट डेट था चवनि छा, मूंखे त नालो बि नथो अचे पियो, त उहा आहे 15 जनवरी 2020, माना मथे महीने में 2020 जी 15 जनवरी जी पहिरें महीने जी 15 तारीख़ ताईं तव्हां एप्लीकेशन ॾेई सघो था पिया। त इन में तव्हांखे करिणो इहो आहे जो तव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हांजी सिलेक्शन थींदी नी त तव्हांखे हिकिड़ो सही करणी पवंदी, इहो छा चइबो आहे भाई, इहो एग्रीमेंट अलाए छा था चवनि पिया, इहो सही करिणो पवंदो हुकूमत सां त अब्बा असां जेको आहे सो तव्हांजो जेको आहे पाकिस्तान में वापसि जॾहिं पूरो करे ईंदासीं इहो त हेतिरा साल असां पाकिस्तान में रहंदासीं। छो जो अब्बा हुकूमत जॾहिं तव्हांखे कंहिं स्कॉलरशिप ते मोकिलींदी आहे नी त उहो इन जे करे मोकिलींदी आहे त तव्हां उतां सिखी अचो ऐं वापसि पाकिस्तान में अचे करे ऐं तव्हां थोरो घणो पाकिस्तान जे लाइ बि कुझु कयो। केतिरा साल कयो उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। मां USA वारनि स्कॉलरशिपनि जे लाइ ॿुधाईंदी आहियां त उहे तक़रीबन 2 साल चवंदा आहिनि त पंहिंजे पाकिस्तान में रही करे ऐं कमु कयो, पोइ भली तव्हां ॿाहिरि ॿीहर वञो। उन खां अलावा जेके तव्हांजी माना इंस्टीट्यूट जेको तव्हां जंहिंमें सिलेक्ट था थियो, इन में हंगरी जे इदारे में सिलेक्ट था थियो, उहो यूनिवर्सिटी आहे, कॉलेज आहे, छा बि आहे, त उन जी बि हिकिड़ी रिक्वायरमेंट हूंदियूं न त असांजूं हे रिक्वायरमेंट, त उहो बि तव्हांखे पूरियूं करणियूं पवंदियूं। HEC जे जेको तव्हां पोर्टल ते वेंदव त तव्हां खां पहिरियों रजिस्ट्रेशन घुरंदा। पाकिस्तानी वेबसाइट आहे त बसि ख़बर अथव रोला त ॾाढा हूंदा इन जा, हीअ रजिस्ट्रेशन नथी थिए, हे तव्हांजो नंबर सही न आहे, हीअं न आहे, हूअं न आहे, 2-3 दफ़ा कजांव कोशिशि थी वेंदी। बाक़ी शुरू में तव्हांखे ख़बर अथव पाकिस्तानी वेबसाइट त अब्बा रोलो न कराए त बाक़ी छा कराए।
उन खां पोइ अकेडमिक एंड रिसर्च लिंकेजिस में वेंदव नी, उनजे अंडर हूंदव त स्कॉलरशिप ऐं ग्रांट में हूंदव। पोइ हिकिड़ी 300 जो जेको आहे सो HBL में इहो नंबर मां जेको आहे ॾियांव थी मथे, हिन जो HEC जो जेको आहे अकाउंट नंबर हिन में मथो डिस्क्रिप्शन में यूट्यूब ते ॾियांव थी, फेसबुक ते वरी मथो हिन जो ॾियांव थी। उन नंबर ते 300 जो चालान जेको आहे सो भरे बैंक HBL में उन जो फ़ोटो स्कैन करायो बा, उहो बि तव्हांखे ॾियणो आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो रिक्वायरमेंट कहिड़ी कहिड़ी आहे। अबा HEC ऐं हंगरी जेको यूनिवर्सिटी जो इहो फारम ऑनलाइन अथव, इहो इंटरनेट ते ई भरिजंदो। इहो आहे। ॿियो पासपोर्ट फ़ोटो जेको आहे सो उहो बि तव्हांखे अपलोड करिणो आहे, पर इहो 2 महीननि खां वधीक न हुजे, माना पुराणो न हुजे, 2 महीननि जे अंदरि अंदरि माना तव्हां कढायो हुजे, उहो माना वेझाण में ई कढायो हुजे अबा। उन खां अलावा हिकिड़ो मोटिवेशनल लेटर जेको आहे सो उहो तव्हांजो हिकिड़े पेज जो लिखियलु हुजे, पर जेको फ़ॉन्ट तव्हां यूज़ कंदव नी, इहो जेको फ़ॉन्ट माइक्रोसॉफ्ट वर्ड में जेको फ़ॉन्ट थींदो आहे, मां त हाणे पढ़ियल आहियां, मूंखे बि मुसविर ॿुधाए पियो त चयोमांसि इहो थींदो अथई। पोइ इन में हिकिड़ो फ़ॉन्ट थींदो अथव टाइम्स न्यू रोमन फ़ॉन्ट अथव। इन जो 12 जेको आहे पॉइंट, माना साइज़ हुनजी जेका आहे उहा 12 हुजे अबा। उन खां अलावा जेको आहे सो तव्हां जेको आहे जंहिं इंस्टीट्यूट में जेको तव्हांजो इदारो जंहिंमें अप्लाई था कयो ओॾे, छो त तव्हांखे मां हिकिड़ी लिंक ॾींदुमि जिते माना तव्हां इदारा बि पंहिंजा पाण सिलेक्ट करे सघो था। छो जो अबा हिन में 350 माना जेको आहे न इहे फील्ड आहिनि, जेके डिपार्टमेंट अलाए छा था चवनि पिया, 350 डिपार्टमेंट आहिनि, त इलाही माना अची विया नी 350, त माना ईअं सम्झो सिंध यूनिवर्सिटी में बि 52 डिपार्टमेंट आहिनि अबा, सभिनी खां वधीक जेके आहिनि त 52 सिंध यूनिवर्सिटी में मां ॿुधा आहिनि जेके सिंध में आहिनि। त हिन में तव्हांखे 350 डिपार्टमेंट आहिनि, त तव्हां माना आराम सां कंहिं न कंहिं शोबे में हली वञी सघो था। त तव्हांजो जेको आहे सो जंहिं ॿोली में तव्हां कयो था, मिसाल अंग्रेजी था कयो, हंगरी जी ॿोली था कयो, त उन में तव्हांजी माना हिकिड़ी जेको आहे सो कापी हुजे, त मां हिन में पढ़ियो आहियां। ऐं इंटरमीडिएट जी अब मार्कशीट हुजे, या बैचलर कई अथव त पोइ बैचलर जी ट्रांसक्रिप्ट हिन जी यूनिवर्सिटी जो हुजे, या मास्टर कई अथव त उनजी माना आख़िरी जेका तव्हां डिग्री कई आहे नी अबा, उनजो माना इहो हुजे तव्हांजो कमु थियलु, त माना उन में लिखियलु हुजे त अबा तव्हां जेको आहे इहा डिग्री कई आहे तव्हां, माना आख़िरी हूंदी आहे। ॿियो हिकिड़ो डाकदर खां वञी करे हिकिड़ो इहो ठाराइजांइ सर्टिफिकेट, त बा मूंखे का बि बीमारी न आहे, उन में लिखाइजांइ त बा मूंखे एड्स बि कोन्हे, हेपाटाइटिस A B C बि कोन्हे, या ॿियूं जेके थींदियूं आहिनि बुखार, या माना वॾियूं जेके बीमारियूं थींदियूं आहिनि कैंसर या ॿियो TB थी वई, उहो बि कोन्हनि के, उहो माना ठप वपो हणंदो डॉक्टर इहो 17 ग्रेड जो, त उहो बि माना तव्हांजो मेडिकल सर्टिफिकेट बि ईअं सम्झो त थी वियो। ऐं जेको तव्हांजो पासपोर्ट आहे अबा, हाणे चवंदो मासी सम्झो त पासपोर्ट न ठहियलु आहे, अबा हिकिड़े हफ़्ते में तव्हांजो पासपोर्ट बि ठही वेंदो। उनजो जेको पहिरियों पेज थींदो अथव न, अंदरि खोलींदव नी, उन में सॼो कुझु लिखियलु हूंदो आहे तव्हांजे बारे में, उहो पेज स्कैन कराए उहो बि अपलोड करिणो अथव। पर इहे तव्हांजा डॉक्यूमेंट जेके आहिनि इहे ईअं अपलोड न थींदा। पहिरियों तव्हांखे स्टेटमेंट फॉर एप्लीकेशन खे टिक करिणो पवंदो। जीअं असां जॾहिं सॉफ्टवेयर न कंदा आहियूं इंस्टॉल अबा इन कंप्यूटर में, त हिकिड़ो ईंदो आहे नी, त छा नालो अथसि, एग्री कयो। पढ़ंदा त असां हूअं बि कोन आहियूं, असां वटि एतिरो टाइम कोन्हे, असां बिज़ी लॻा पिया आहियूं एतिरा। पोइ इन में अथव टिक करिजाओ न, त पोइ तव्हांखे जेको आहे सो उहो अपलोड करण जो ऑप्शन ॾींदो। त भई इहा जेका असां फ्री ऑफ माना कास्ट, या माना फ्री जी उहा स्कॉलरशिप आहे। ॿियो जेके इंटर करे विया आहिनि, 12वीं पढ़ी विया आहिनि, उहे पुछंदा आहिनि मूंखां हमेशह, मासी तूं जेको आहे सो असांखे 12वीं वारनि जे लाइ का स्कॉलरशिप आई नथी खणी अचे। मां चयो हाणे इहा स्कॉलरशिप खणी आई आहियां, हिन में मथां जेको आहे तव्हांखे इलाही लिंका बिंका मिली वेंदियूं। ऐं जेकॾहिं वरी बि तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त कमेंट में मूंखां पुछिजांव, ऐं न त मैसेज जी करे मूंखां पुछिजांव। बाक़ी तव्हांखे अलाह ख़ुशि करे, मां तव्हांखे बेस्ट ऑफ लक चई सघां थी इन स्कॉलरशिप खां। मां त नथी कयां अप्लाई, तव्हां कयो भला, मां त तव्हांजो भलो थी पवे। सर्दियूं बि ॾिसो था पिया त ईअं कार जूं आहिनि, बसि हाणे वधीक ॻाढ़ी नथी हणे। अलाह तव्हांखे ख़ुशि करे, अलाह तव्हांखे हयातियूं ॾिए, अलाह तव्हांखे कामयाबु करे। सदकू।